मुर्शिद मिठड़ा साईं सरदार अब्दुल खालिक साईं सरदार मुर्शिद मिठड़ा साईं सरदार ला इलाहा इल्लल्लाह दुआ कर मासारी असांजो अचण जो मक़सदु जमात में इहो साॻियो ज़िक्र मौलूद घर घर दर ते ज़रब इन जो इशारो इहो ई आहे त जमात इन ॻाल्हि खे पंहिंजो दिलि सां क़बूल करे ऐं दिलि सां इन शइ खे जेकॾहिं साईं न आहिनि बि सही त हर नमाज़ खां बाद में 3-4 दफ़ा दिल में रोज़ कलमो मुकम्मल पढ़े ताकि असांजी दिलनि में अल्लाह जी रहमत हुजे उनजो करम हुजे असांजी दिलि में हिकिड़ी मोहबत हुजे असांजी दिलि में हिकिड़ो अदब हुजे ख़ासि तरह ते अहल बैत सादात जे दिलि में अदब ऐं एहतराम हुजे जॾहिं बि असहाबा किराम जी शान में या अहल बैत जी शान में बेअदबी वारो माण्हू जेकॾहिं को बेअदबी ॻाल्हाए त उनजी महफ़िल में न वियो अल्लाह तबारक ताला तव्हांजी असांजे मथां ख़ासि करम वैसे कोई भी ना क्योंकि